भगवान झूलेलाल हाणे महल में रहीना। श्री झूलेलाल सिंधु महल किथे ठहियो आहे ऐं हिन सां गॾु ई हुन परिसर में श्री झूलेलाल धाम भी ठहियो आहे। कहिड़े शहर में ही निर्माण थियो आहे, सॼी ॻाल्हि मां ॿुधाईंदुसि। मां आहियां किशोर स्वर्ण इसरानी। अॼु जी वीडियो हर सिंधी लाइ ज़रूरी आहे, छोकी ही वीडियो एक सबक आहे, एक प्रेरणा आहे कि हिकु भगवान झूलेलाल जे भक्त पंहिंजे बलबूते ते सामाजिक प्रेरणा सां हिकु झूलेलाल न केवल मंदिर ठाहियो आहे बल्कि एक रिसोर्ट ठाहियो आहे। कहिड़े शहर जी आई कहानी सॼी स्टोरी मां ॿुधाईंदुसि तव्हांखे। तव्हां जुड़ल रहियो असां सां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी भजन सिंधी न्यूज़। दुनिया के सभी सिंधियुनि परिवारनि लाइ घणी खुशीअ जो पल आहे कि मध्य प्रदेश के मंदसौर शहर में एक सुहिणो रिसोर्ट श्री झूलेलाल सिंधु महल के नाले सां ऐं हुन ई परिसर में भव्यतम मंदिर श्री झूलेलाल धाम जो लोकार्पण देश भर के घणई सिंधी संतन के सानिध्य में थियो आहे। पशुपतिनाथ जी धार्मिक नगरी मंदसौर में सिंधी समाज के एक दानदाता श्री नरेश कुमार भावनानी जी दुबई वारन पंहिंजे पिता साहिब स्वर्गीय श्री खूबचंद भावनानी जी जे स्मृति में पंहिंजे व्यक्तिगत योगदान से एक आलीशान श्री झूलेलाल सिंधु महल ठाराए महान कम कयो आहे ऐं पूज्य सिंधी भाई बंद पंचायत जे समाज कल्याण ऐं शैक्षणिक समिति जे सेवाभावी सेवादारन पंहिंजी कर्मठता के मूर्त रूप ॾेई करे पंहिंजो सामाजिक कर्तव्य निभायो आहे। मंदसौर शहर में लगातार 3 ॾींहनि सिंधियत जो नज़ारो ॾिसण लाइ मिलियो। 17 अक्टूबर 2021 जो कार्यक्रम शुरू थियण खां पहिरीं श्री जी भगवान रिमझिम वर्षा करे वातावरण के खुशनुमा ठाहिण जल अवतार भगवान झूलेलाल के प्रसन्न कयो। हिन खुशनुमा माहौल में पंहिंजी धार्मिकता प्रदान कंदे पूजा जो शुभारंभ मंदसौर जा आचार्य डॉक्टर देवेंद्र शास्त्री जी, देवास जा शास्त्री अनिल द्विवेदी जी, उज्जैन जा शास्त्री आदित्य शर्मा जी, मनासा जा शास्त्री रविंद्र भट्ट जी, झालावाड़ जा शास्त्री अरुण व्यास जी, गरोठ जा शास्त्री शुभम ज्ञानी जी, मंदसौर जा शास्त्री दीपक जोशी जी ऐं उज्जैन जा शास्त्री अमित शर्मा जी वैदिक मंत्रोच्चारण सां गॾु कयो। हिन पूजा विधि के पूर्ण करण लाइ जजमाननि जे रूप में आयोजकनि परिवारनि जे 7 जोड़नि सपत्नीक संपूर्ण श्रद्धा भावना सां पूजा अर्चना कर आनंद प्राप्त कयो। 3 ॾींहनि ताणी हलण वारे प्राण प्रतिष्ठा समारोह में देश भर के प्रसिद्ध संतन विद्वाननि आचार्यनि पंहिंजो मार्गदर्शन प्रदान कयो। हुननि चयो कि दानदाता श्री नरेश कुमार भावनानी जी समाज ऐं नगरवासियुनि जे उत्थान ऐं विकास जी परोपकारी भावनाउनि सां गॾु जेको ही दिव्य संकल्प वठी श्री झूलेलाल सिंधु महल ऐं श्री झूलेलाल धाम जे नवनिर्माण जी आधारशिला रखी करे जेको ही भव्य ऐं सुंदर निर्माण करायो आहे। धर्मशास्त्रनि में हिननि कमनि जी घणई प्रशंसा कई वई आहे कि जेको पुटु पंहिंजे देवलोक वासी पूर्वजननि जी स्मृतिअ में समाज जे हितार्थ धर्मशालाऊं भोजनालयूं प्याऊ या मंदिर जो निर्माण कराईंदो आहे हू सूर्य ऐं चंड जहिड़ो सुख भोगी अचण वारी पीढ़ियुनि खे लाभ प्राप्त कराईंदो आहे। अहिड़े परोपकारी महामानव के जीवन में धन ऐश्वर्य मान सम्मान प्रतिष्ठा ऐं अतुलित धन लक्ष्मीअ सां गॾु ही हुननि जे जीवन में क्षमा संतोष ऐं दया जी भावना प्राप्त थींदी आहे। दुर्गा सप्तशती में देवी कवच जे संदर्भ में चयो वियो आहे कि अहिड़े विशाल निर्माण कर्ताउनि खे दिव्य फल प्राप्त थींदो आहे। ही पृथ्वी पर्वत नदियुनि वण ऐं बागीचा रहंदा तॾहिं ताणी हुननि परिवारनि जा पुट धीअरूं पोटा पोटियूं ड्यूटियुनि जा परिवार फलंदा फूलंदा रहंदा। श्री झूलेलाल सिंधु महल जे निर्माण कार्य में जिन सेवाधारन महानुभावन ॾींहुं राति अथक परिश्रम कंदे दानदाताउनि जी दान ॾिनल रक़म जो संपूर्ण सदुपयोग कंदे हिन सुहिणे निर्माण कार्य के कराइण लाइ जेको समय जो दान ॾिनो आहे हू सभी भूरी भूरी प्रशंसा जा पात्र आहिनि। शास्त्रनि में अहिड़े कार्य करण वारे सेवाधारन कार्यकर्ताउनि लाइ चयो वियो आहे कि जेको माण्हू पंहिंजे हथनि जी कमाई करे दिलि सां दान थो ॾे हुननि जा लक्ष्य सदैव पूर्ण थींदा आहिनि। प्राण प्रतिष्ठा महायज्ञ जी पूर्ण आयुति 19 अक्टूबर 2021 जे ॾींहुं भगवान झूलेलाल पशुपतिनाथ ऐं गिरिराज धरण जे जयकारे जे उद्घोष सां गॾु श्री नरेश भावनानी पंहिंजी धर्मपत्नी दीपा भावनानी सां गॾु पंहिंजी ऊर्जा स्रोत ममतामयी मां श्रीमती राधा देवी
धर्मपत्नी स्वर्गीय सेठ खूबचंद भावनानी जी ऐं पंहिंजे भाउरनि भाॼायूं श्रीमती सुनीता राजू भावनानी, हर्षा दिलीप भावनानी, राजकुमार गिडवानी ऐं पंहिंजी 5 भेनरुनि भेणयनि सां गॾु वेही करे पूजन कयो। पूजा विधि पूरी थियण खां पोइ श्री झूलेलाल सिंधु महल जे स्वर्गीय सेठ खूबचंद भावनानी हॉल जो लोकार्पण उद्घाटन ममतामयी मां श्रीमती राधा देवी पंहिंजे कर कमलनि सां जयकारनि ऐं ताड़ियुनि गड़गड़ाहट सां गॾु संपन्न थियो। नम्र व्यक्तित्व जा धणी भाई श्री नरेश भावनानी जी पंहिंजी फर्श खां अर्श ताणी जे शख्सियत जो संपूर्ण श्रेय पंहिंजे माता पिता खे ॾींदे चयो कि मुंहिंजी हर संस्था जो उद्घाटन मुंहिंजी ममतामयी मां खां ई करायो आहे। हिन ई कड़ीअ में सिंधु महल ऐं सिंधु धाम में असांजे आराध्य देव भगवान श्री झूलेलाल जी मूर्ति जी पूर्णाहुति मुंहिंजी मां जे सभागे हथनि सां संपन्न थी आहे। श्री भावनानी चयो कि मूंखे ग़रीबी जो सुठी तरह अनुभव आहे, ज़रूरतमंदनि जी परेशानी जो अहसासु आहे। मां धन्य आहियां कि परमात्मा मूंखे मदद करण जे क़ाबिल ठाहियो आहे। असांजे बचपन चाहे कहिड़ा बि ॾींहं ॾिठा, पर असांजे परिवार ते संतनि महात्माउनि जे उपदेशनि जो घणेई असरु रहियो। हिन में भगवान श्री झूलेलाल जे वंशज 26 गादीपति ठाकुर साईं मनीष लाल जी जे सानिध्य में बहिराणा साहिब जी ज्योत प्रज्वलित करे बहिराणा साहिब जो दरबार सजायो वियो। आचार्य श्रीन ऐं संत मंडल सां गॾु ही सभिनी आगंतुक सम्मानित महानुभावनि जो आभार प्रदर्शन संयोजक दृष्टानंद नेनवानी ॿियो संरक्षक भगवान दास राजूभाईअ प्रकट कयो। हिन मौके ते समिति जा उपाध्यक्ष वासुदेव खेमानी, दिलीप भावनानी, संयुक्त सचिव गिरधारी लाल जजवानी, काउसेठ दयाराम जेसवानी, अजय कुमार चेवानी, ताराचंद जेसवानी, डॉक्टर सुरेश पमनानी, पंडित विनोद शर्मा, करण जेसवानी, किशनगढ़ जा महंत श्यामलाल जी उदासी, भीलवाड़ा जा महंत गणेश दास जी उदासी, उल्लासनगर जा महंत आसन दास जी उदासी, अजमेर जा स्वामी ईश्वर दास जी उदासी, राजकोट जा स्वामी अमरलाल जी, उल्लासनगर जा स्वामी बलराम दास गुरु जी उदासी, भरूच जा साईं मनीषलाल जी ठाकुर, इंदौर जा महंत माधव दास जी उदासी, उज्जैन जा स्वामी हरिराम जी, भीलवाड़ा जा संत अर्जुन दास जी, अजमेर जा संत हैप्पी दास जी आदिन पूर्णाहुति करे महाआरती में भाग वरितो। 3 दिवसीय अनुष्ठान जो सफल संचालन डॉक्टर देवेंद्र जोशी शास्त्रीय कयो। कार्यक्रम में जबलपुर जा विधायक श्री अशोक रोहाणी जी ऐं राजस्थान सरकार जा पूर्व मंत्री श्री श्रीचंद कृपलानी जी भी गरिमामयी उपस्थिति रही। हिन सुहिणी पहल खां देश भर जा सभई सिंधी प्रेरणा ज़रूर वठनि। कीअं लॻी अॼु जी असांजी हीअ ख़बर ऐं तव्हां पंहिंजे शहर जी बि कोई न्यूज़ कोई ख़बर जेका बि सिंधी कार्यक्रम थियनि था तव्हां मूंखे मोकिले था सघो ऐं कोई बि अगरि तव्हां भॼन था ॻायो गीत था ॻायो सिंधी में उहो बि तव्हां मूंखे मोकिले था सघो। मुंहिंजे सिंधी चैनल ते तव्हांजी हर सिंधी ॻाल्हि तुरंत स्वीकार आहे ऐं हुनखे मां प्रदर्शित कंदुसि ऐं पूरे देश ऐं दुनिया में रहण वारा जेतिरा बि सिंधी परिवार आहिनि जेको हिनखे ॾिसनि पिया हिनखे शेयर करण, लाइक करण, कमेंट करण ऐं अगरि असांजे चैनल सां गॾु तव्हां नया जुड़ियल आहियो त सब्सक्राइब ज़रूर करनि ताकि कोई बि अहिड़ी वीडियो तव्हांखे लगातार मिलंदी रहे। त ठहियल हुजो असां सां गॾु, जुड़ियल रहिजो असां सां गॾु, ॾिसंदा रहियो सिंधी भॼन, सिंधी न्यूज़, किशोर स्वाण इसरानी सां गॾु।